उहे ई ख़वातीन जेके घर में ऑनलाइन हिरासा थियनि पियूं, डिजिटल मीडिया ते थियनि पियूं, या ऑफिसिस या रोड रस्ता सिग्नल्स किथे बि औरत हिरासा थिए पई, उहे बि तव्हां सां राब्तो कनि? बिल्कुलु, किथे भी औरत मतलब वर्क प्लेस हरासमेंट थी वई, ठीक है, किथे यानी कि कोई स्कूल यूनिवर्सिटी या वरी जेको आहे सो ॿाहिरि किथे अगरि हू हरासमेंट फेस थियूं करनि आम जेके शहरियुनि खां, त उहे असां सां राब्तो करे सघनि थियूं। उन में असां उन्हनि खे गाइड बि कंदा आहियूं। उन्हनि खां अलावा असां उन्हनि खे वकील बि फ़राहम कंदा आहियूं। जीअं मां तव्हांखे ॿुधायो त उहे ख़वातीन जेके मुस्तहिक हुजनि उन्हनि खे असां वकील बि फ़राहम कंदा आहियूं। एडवोकेट हुमा साहिबा, इहो ॿुधायो त कंहिंजी बि तस्वीर बग़ैर उनजी परमिशन जे शेयर करणु ऐं उनजी फेक आईडी ठाहिणु, उन खां पोइ उनजी फेक आईडी तां ॿियनि खे ब्लैकमेल करे पैसा घुराइण, इहो सॼो जेको ओवरऑल सिनेरियो अॼुकल्ह हले पियो ऐं क्रिएट कयो वियो आहे, इनजी सज़ा केतिरी आहे अगरि मुजरिम मिली वञे थो त? बिल्कुलु, इन जी सज़ा जेको आहे सो 5 साल क़ैद आहे। अगरि कोई अहिड़ी कंप्लेन अचे थी ऐं उहो केस जेको आहे उन में मतिलबु सॼो सबूत ॾिसी करे जेको इदारो हूंदो उहो 5 साल सज़ा ॾेई सघे थो, प्लस में 50 लख जेको आहे सो फाइन इम्पोज़ करे सघे थो।